चौथे नंबर ते इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जेको अक़ीदे जो मसलो पेश कयो आहे उहो हीअ आहे त इंसान बंदो मखलूक आहे, उनजो अमल बि मखलूक आहे ऐं उनजे अमल जो ख़ालिक अलाह ताला आहे। जहिड़ीअ तरह बंदे जो ख़ालिक अलाह ताला आहे, उन बंदे जा जेके अमाल आहिनि, जेके औसाफ़ आहिनि, उन्हनि जो ख़ालिक बि अलाह ताला आहे। उनजो सबबु इहा आहे त उन ज़माने में हिकिड़ा अहिड़ा माण्हू गुमराह पैदा थिया जिन चयो बंदो मखलूक आहे पर बंदे जो अमल जेको आहे उहो मखलूक आहे, पर उहो पंहिंजे अमल जो पाण ख़ालिक आहे। माना बंदो पंहिंजे अमल जो पाण ख़ालिक आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व नज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामह। अॼु असांजे लाइ इंतिहाई ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो असांजे 5 नौजवाननि सही बुखारी लफ़्ज़नि हर्फ़नि पढ़ी करे मुकमल कई आहे। हिन साल जे अंदरि असां 2 जिल्द मुकमल कया आहिनि। कल्ह आख़िरी सबक़ थी चुको आहे, तंहिं करे यकीनन हीअ ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं हिननि शागिर्दनि जे लाइ ख़ुशनसीबी जो मौक़ो आहे, मुबारक जो मक़ाम आहे जो इन्हनि हदीस जो अज़ीम तरीन किताब सही बुखारी हर्फ़नि लफ़्ज़नि उस्ताद जे अॻियां पढ़ी करे ऐं उनजी माना मफ़हूम सम्झी करे ऐं अॼु उन्हनि जी तकमील कई आहे। तंहिं करे असां सभिनी खां ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। अल्लाह रब्बुल आलमीन या नेकी क़बूल फ़रमाए ऐं असांखे सही बुखारी जे अंदरि जेके इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हदीसूं पेश कयूं आहिनि उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सही बुखारी जे आख़िरी बाब ऐं आख़िरी हदीस ते हिन रजब ऐं शाबान जे महीने में दुरूस बुखारी जारी रहंदा आहिनि। असांजे इदारे जे अंदरि मुस्तक़िल दर्स बुखारी अमीर जमीयत हदीस सिंध अल्लामा अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़हुल्लाह इंशाअल्लाह ॾियनि फ़रमाईंदा, पर उनखां अॻु में असां पंहिंजे शागिर्दनि ताईं कुझु इल्मी ॻाल्हियूं पहचाइण ख़ातिर ई मुख़्तसिर प्रोग्राम रखंदा आहियूं। अॼोके हिन प्रोग्राम जे अंदरि आउं तव्हांजे साम्हूं सही बुखारी जे आख़िरी किताब ऐं आख़िरी बाब मुतलिक़ कुझु बुनियादी ॻाल्हियूं पेश करणु चाहींदुसि। अलाह ताला मूंखे हक़ ऐं सच बयानु करणु ऐं असां सभिनि खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह सही बुखारी जे अंदरि किताब जेको रखियो आहे उहो किताब तौहीद जे नाले सां आहे। सवाल थो पैदा थिए त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह सॼा सारा किताब जेके आहिनि बाब ॾेई करे आख़िर में किताब तौहीद छो रखियो? उन जा बुनियादी तरह सां 3 वॾा सबब आहिनि। हिकु सबब हीअ आहे त इमाम साहिब उम्मत खे मुस्लमाननि खे इहो ॿुधाइणु चाहे थो त इंसानियत जे नजात छोटकार जो मदार अक़ीदत तौहीद ते आहे। अव्वल बि तौहीद आहे, आख़िर बि तौहीद आहे। त आख़िर में किताब तौहीद ॾेई करे इहो ॿुधाइणु चाहीं त जेकॾहिं छोटकारो चाहियो था अलाह ताला जे अज़ाब ऐं पकड़ खां त अक़ीदत तौहीद अख़्तियार करियो। हिकु ॿियो सबक़ हीअ आहे त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह आख़िर में किताब तौहीद ॾेई करे ज़िमनन इहा ॻाल्हि सम्झाइणु चाहे थो त इल्तिमास आहे त अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजो ख़ात्मो तौहीद ते फ़रमाए, माना मुंहिंजो आख़िर मुंहिंजो ख़ात्मो तौहीद ते थिए। ऐं इहा इल्तिमास इहा दुआ इहा दरख़्वास्त असां सभिनी जी आहे। सही बुखारी जो किताब पढ़ण वारो उस्ताद ऐं पढ़ण वारा शागिर्द आख़िर में जॾहिं किताब तौहीद पढ़नि था त इल्तिमास रखनि था, दरख़्वास्त कनि था अलाह जे अॻियां त रब्बुल आलमीन जीअं त आख़िर में असां किताब तौहीद पढ़ूं पिया त असांजो ख़ात्मो बि तौहीद ते फ़रमा। किताब तौहीद आख़िर में रखण जो हिकु अहम मक़सदु हीअ बि आहे त इमाम साहिब रहमतुल्लाह अलैह उम्मत खे इहा ॻाल्हि मुस्लमाननि खे इहा ॻाल्हि सम्झाइणु चाहे थो त नेकी अमल जे क़बूलियत जो मदार तौहीद ते आहे। तव्हां केॾा वॾा नेक अमल करियो पर जेकॾहिं तव्हां वटि तौहीद न हूंदी त तव्हांजा अमल क़बूल कोन थींदा। तंहिं करे तव्हां जॾहिं तौहीद जो अक़ीदो अख़्तियार कंदा पोइ नेक अमल कंदा त अलाह ताला वटि तव्हांजा उहे नेक अमल क़बूल ऐं मंज़ूर थी वेंदा। सही बुखारी पढ़ण वारनि शागिर्दनि खे ख़बर आहे त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह सही बुखारी जे अंदरि जेका पहिरीं हदीस आंदी आहे उनजो ताल्लुक़ नियत सां आहे। माना नियत ख़ालिस हुजे त पोइ अलाह ताला अमल क़बूल फ़रमाए थो। ऐं आख़िरी जेको किताब आहे उनजो ताल्लुक़ आख़िरी किताब जो जेको आख़िरी बाब आहे उनजो ताल्लुक़ वज़न अमाल सां आहे। त ऐं आख़िरी किताब किताब तौहीद आहे। इन जे अंदरि मुआफ़क़त हीअ आहे त चइबो त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी किताब जी शुरूआत बि इंतिहाई शान वारी ॻाल्हि सां कई आहे। शान वारी ॻाल्हि आहे
त नियत सची आहे, ख़ालिस आहे, त अल्लाह ताला नेकी क़बूल फरमाईंदो आहे। ऐं आख़िरी जेका ॻाल्हि आहे उनजो तालुक़ बि आला शइ सां आहे, यानी वॾे मक़ाम ऐं मर्तबे वारे मसइले खे इमाम बुख़ारी रहमतुल्लाह आख़िर में रखियो आहे। उन खां पोइ असां इहा ॻाल्हि सम्झंदासीं त इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह जेको किताब तौहीद क़ाइमु कयो आहे उन में बुनियादी तरह सां अक़ीद जा कहिड़ा वॾा मसाला इमाम साहिब पेश कया आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॿुधंदा पिया आहियो त इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब जे अंदरि बातिल नज़रियनि जो रद्द कयो आहे, बातिल जेके अफ़कार हुआ उन्हनि जो रद्द कयो आहे, बातिल जेके मज़ाहिब हुआ उन्हनि जो रद्द कयो आहे। जॻह जॻह ते इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह किथे ख़वारिज जो, किथे क़दरिया जो, किथे मुअतज़िला जो ऐं किथे रवाफ़िज़ जो रद्द कयो बाक़ाइदा। इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह इहो ॿुधाइणु चाहे थो त जेकॾहिं तव्हां दीन जी ख़िदमत करणु चाहियो था त पोइ दीन जे मुक़ाबले में जेको बातिल आहे, हक़ जे मुक़ाबले में जेको बातिल आहे उनजो रद्द लाज़मी आहे। हिकु माण्हू चयो आहे सिर्फ़ु हक़ पेश कंदुसि, बातिल जो रद्द न करे त माना उन हक़ बयानु करण जो हक़ अदा कोन्हे कयो, तंहिं करे बातिल जो रद्द लाज़मी आहे। हाणे असां ॾिसूं त किताब तौहीद जे अंदरि इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह कहिड़ा कहिड़ा अक़ीदा बयानु कया आहिनि। माना उन ज़माने जे अंदरि हिकिड़ा अहिड़ा माण्हू मौजूदु हुया जेके इन अक़ीदनि जे मुक़ाबले में पंहिंजो नज़रियो रखंदा हुया, तंहिं करे इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह किताब तौहीद क़ाइमु करे उन्हनि ग़लति नज़रियनि जो रद्द कयो। उन मंझां बुनियादी तरह सां पहिरें नंबर ते अल्लाह ताला जे सिफ़ात जो मसइलो आहे। अल्लाह ते सिफ़ात खे अहल सुन्ना मञनि था, पर मुअतज़िला इनकार कनि था, मुअत्तिला इनकार कनि था, मुशब्बिह तशबीह ॾियनि था, त माना उहे बि कोन था मञनि। त पहिरियों अक़ीदो कहिड़ो आहे तव्हां यादि रखंदा हलंदा, इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह किताब तौहीद में जंहिं पहिरीं मसइले रखियो आहे उहो सिफ़ात बारी ताला जो मसइलो आहे। ऐं चाहियां थो त थोरे टाइम में बुनियादी ॻाल्हियूं तव्हां ते पहुचाई वञा। ऐं ॿियो मसइलो कहिड़ो आहे? ॿियो मसइलो आहे इस्तिवा अल अर्श जो, माना अल्लाह जी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे। केतिरा अहिड़ा माण्हू हुया जेके इन अक़ीदे खे मञण लाइ तयारु कोन हुया त अल्लाह जी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे। इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह दलाइल जो अंबार लॻाए छॾियो त अल्लाह जी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे। कंहिं नंबर ते मसइलो इमाम बुख़ारी जेको पेश कयो उहो आहे अल्लाह ताला जी रोयत, माना अल्लाह ताला जो दीदार। क़यामत जे ॾींहुं जेके मोमिन आहिनि, जेके जन्नती आहिनि, उहे अल्लाह ताला जो दीदार करे सघंदा। इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह अक़ीदे जो अहम तरीन मसइलो उनजो बयानु कयो। इहे मसइला बयानु कंदे, क़ुर हदीस में दलाइल ॾींदे, गॾोगॾु इमाम साहिब रहमतुल्लाह अलैह उन बातिल नज़रियुनि जो रद्द बि कंदो पियो अचे त जेके चवनि था त अल्लाह ताला जी क़यामत ॾींहुं ज़ियारत कोन थी सघंदी, रोयत नसीब कोन थींदी, उन्हनि जो गॾोगॾु रद्द कंदो पियो अचे। तंहिं करे असांखे तवजो ॾियणो आहे, गौर करिणो आहे त किताब तौहीद जे अंदरि इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह केॾा वॾा वॾा मसइला जेके आहिनि उन्हनि जे बारे में क़ुर हदीस मंझां दलाइल पेश कया आहिनि ऐं बातिल जो रद्द कयो आहे। चौथे नंबर ते इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह जेको अक़ीदे जो मसइलो पेश कयो आहे उहो हीअ आहे त इंसान बंदो मख़लूक आहे, उनजो अमल बि मख़लूक आहे ऐं उनजे अमल जो ख़ालिक अल्लाह ताला आहे। जहिड़ीअ तरह बंदे जो ख़ालिक अल्लाह ताला आहे, उन बंदे जा जेके आमाल आहिनि, जेके औसाफ़ आहिनि, उन्हनि जो ख़ालिक बि अल्लाह ताला आहे। उनजो सबबु इहा आहे त उन ज़माने में हिकिड़ा अहिड़ा माण्हू गुमराह पैदा थिया जिन चयो बंदो मख़लूक आहे, पर बंदे जो अमल जेको आहे उहो मख़लूक आहे, पर उहो पंहिंजे अमल जो पाण ख़ालिक आहे। माना बंदो पंहिंजे अमल जो पाण ख़ालिक आहे। ॾिसो केॾी वॾी गुमराही आहे। जेकॾहिं ईअं चइजे त हर माण्हू पंहिंजे अमल जो पाण ख़ालिक आहे त दुनिया में ख़ालिक केतिरा थी वेंदा। इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह इन मसइले जे रद्द ख़ातिर अलॻि सां किताब लिखियो आहे जंहिंजो नालो आहे ख़ल्क़ु अफ़आलिल इबाद। ख़ल्क़ु अफ़आलिल इबाद जी माना इहा आहे त बाना जॾहिं अल्लाह जी मख़लूक आहिनि त बाननि जो जेको फ़ैल आहे उनजो ख़ालिक अल्लाह ताला आहे। बानो पंहिंजे फ़ैल जो पाण ख़ालिक कोन्हे। इन मुतलिक़ चइबो त कसब बंदे जो आहे, महिनत बंदे जी आहे, कोशिश बंदे जी आहे, पर तख़लीक़ अल्लाह ताला जी आहे। बंदो जेकी कुझु करे थो उनजो ख़ालिक अल्लाह ताला आहे, कसब महिनत कमाई बंदे जी आहे। त उहो अहम तरीन मसइला आहिनि अक़ीदे जा जिन जे वज़ाहत जी ज़रूरत हुई ऐं इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे दौर जे अंदरि इन्हनि फितरनि जो रद्द करे चुको। मुंहिंजा दोस्तो, अहिड़ीअ तरह इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह किताब तौहीद जे अंदरि जेको अक़ीदे जो मसइलो छेड़ियो आहे उन में उहो मसइलो हिकु शामिल आहे, उहो हीअ आहे त क़ुर अल्लाह जो कलाम आहे, मख़लूक कोन्हे। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह दौर जे अंदरि इहो फितनू उरूज ते पहुतो।
जो मुअतज़िला चवण लॻा क़ुरान खे असां मञूं था, पर छा मञूं था? नऊज़ बिल्लाह मिना, क़ुरान मख़लूक आहे, क़ुरान ठाहियल आहे, माना अलाह ठाहियो आहे। जीअं इंसान खे अलाह पैदा कयो आहे, जानवर खे अलाह पैदा कयो आहे, ॿी अलाह जी मख़लूक आहे, ईअं क़ुरान बि नऊज़ बिल्लाह मख़लूक आहे। इमाम अहमद बिन हंबल उन ज़माने जे अंदरि मुक़ाबिलो कयो इन फितने जो। इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि सही बुख़ारी जे किताब तौहीद जे अंदरि दलाइल जो अंबार लॻाए छॾियो त क़ुरान अलाह जो कलाम आहे, मख़लूक कोन्हे। अहिड़ीअ तरह सां इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि 6 नंबर ते जंहिं मसइले खे छेड़ियो आहे, पेश कयो आहे, ऐं जंहिं मसइले जे अंदरि बातिल जो रद्द कयो आहे, उहो हीअ आहे त तिलावत ऐं मतलू में फ़र्क़ु आहे, क़िरात ऐं मक़रू जे अंदरि फ़र्क़ु आहे। क़ुरान अलाह जो कलाम आहे, पर क़ुरान पढ़ण वारो इंसान उनजो जेको अमल आहे, जंहिंखे क़िरात चइबो आहे, जंहिंखे तिलावत चइबो आहे, उहो बंदे जो अमल आहे। ज़बान बंदे जी हिले थी, कलम बंदे जो हिले थो, लिखाई पने ते थिए थी, तंहिं करे किताबत यानी लिखणु, हिफ़्ज़ यानी यादि करणु, तबलीग यानी क़ुरान पहचाइणु, ऐं क़िरात यानी पढ़णु, इहो बंदे जो अमल आहे। जंहिंखे चइबो तिलावत या क़िरात, इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि कसीर अबवाब जे अंदरि इन ॻाल्हि खे वाज़े कयो आहे त तिलावत ऐं मतलू में फ़र्क़ु करिणो आहे, क़िरात ऐं मक़रू जे अंदरि फ़र्क़ु करिणो आहे, किताबत ऐं मकतूब में फ़र्क़ु करिणो आहे। किताबत बंदे जो अमल आहे, क़िरात बंदे जो अमल आहे, तिलावत बंदे जो अमल आहे। जेका शइ लिखी वञे पई, जेका शइ पढ़ी वञे पई, जेका शइ यादि कई वञे पई, जेका शइ पहचाई वञे पई, उहा अलाह जो कलाम आहे। अंदाज़ो लॻायो, अहिड़ा ख़फ़ीफ़ मसइला जेके आहिनि उनजे वज़ाहत जी ज़रूरत हुई। इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि दलाइल जो अंबार लॻाए करे मुस्लमाननि जे अॻियां इन ॻाल्हि जी वज़ाहत पेश करे छॾी त बंदे जो अमल मख़लूक आहे ऐं क़ुरान अलाह जो कलाम आहे। इहो फ़र्क़ु लाज़मी करिणो आहे, लाज़मन फ़र्क़ु करिणो आहे। अहिड़ीअ तरह सां इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि हिन किताब तौहीद जे अंदरि जेको अहम तरीन मसइलो अक़ीद जो बयानु कयो आहे, उहो आहे वज़्न आमाल, यानी क़यामत जे ॾींहुं अमलनि जी तौर थियणी आहे। क़यामत जे ॾींहुं मीज़ान लॻायो वेंदो ऐं अमलनि जी तौर थींदी। मुअतज़िला ॿिया फ़िरका जेके आहिनि उहे चवंदा हुया त अमल जेको आहे उन जी तौर कीअं थींदी? जेको मां निमाज़ पढ़े तौर कीअं थींदी, ज़िक्र करे तौर कीअं थींदी, ज़कात ॾिनई तौर कीअं थींदी, हज अदा कई तौर कीअं थींदी? असांजे अकुल में ॻाल्हि कोन थी अचे। इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि दलाइल पेश करे क़ुरान हदीस जा ॿुधायई त अमल जी तौर अलाह ताला लाइ मुश्किल कोन्हे। इन्हनि गुमराह माण्हुनि जिते अमल जे वज़न जो इनकार कयो, उते मीज़ान जो बि इनकार कयो, हालांकि मीज़ान जो सबूत क़ुरान करीम जे अंदरि बि आहे ऐं मीज़ान जो सबूत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक हदीसनि जे अंदरि बि। हिते रुकिजी करे इन ॻाल्हि जी वज़ाहत कंदसि त उहे माण्हू जेके अक़ल जे पोयां हलंदा हुया, इल्म कलाम जे अंदरि उनखे महारत हुई, उहे हर शइ जो इनकार कंदा हुया, हर शइ जो इनकार कंदा हुया। तव्हांजे बुनियादी अक़ीदा जेके मूं तव्हांजे साम्हूं रखिया, इन्हनि जो इनकार कंदा हुया। कहिड़ो इनकार? सिफ़ात जो इनकार, अलाह ताला जो अर्श ते मुस्तवी हुजण जो इनकार, अलाह ताला जे दीदार जो इनकार, अहिड़ीअ तरह सां क़ुरान खे अलाह जो कलाम चवण जो इनकार, वज़्न आमाल जो इनकार कंदा हुया। पर अर्ज़ु कंदुसि, इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि जेका तरतीब रखी किताब तौहीद जे अंदरि ऐं अक़ीदा बयानु कई, जिते क़ुरान जो आयतूं पेश कई, उते प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं पेश कई। इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि जे किताब तौहीद जे अंदरि जेका रखियल तरतीब आहे, उन ते माण्हू जेकॾहिं गहरो गौर ऐं फ़िक्र कंदो त ख़बर पवंदी त इन्हनि अक़ीदनि जो इनकारी हक़ीक़त में क़ुरान हदीस जो इनकारी आहे। इन्हनि अक़ीदनि जो इनकारी हक़ीक़त जे अंदरि क़ुरान हदीस जो इनकारी आहे। छो त इहे अक़ीदा जिते हदीस मंझां साबित आहिनि, उते क़ुरान करीम मंझां बि साबित आहिनि। माना इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि जहिड़ो मुहद्दिस जेको हदीस जो किताब लिखे पियो, पर गॾोगॾु क़ुरानी आयतनि मंझां इस्तदलाल करे पियो, ॿुधाइण इहो चाहे थो त इन्हनि अक़ीदनि जो इनकार हक़ीक़त में क़ुरानी हदीस जो इनकार। मुंहिंजो दोस्तो, असांखे गौर करणु खपे त इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि केॾी वॾी महिनत कई आहे सही बुख़ारी खे जमा करण जे हवाले सां। सही बुख़ारी जे अंदरि जेको किताब तौहीद आहे, उन जे अंदरि जेको आख़िरी बाब आहे, उहो बाब वज़्न आमाल मुतलिक आहे। हिन बाब जे अंदरि असांखे कहिड़ा इल्म मिलनि था? हिन बाब जे अंदरि असांखे जिते इहा ख़बर पवे थी त बाने जा अमल जेके आहिनि से मख़लूक आहिनि, बानू पाण मख़लूक आहे, उनजा अमल मख़लूक आहिनि, तंहिं करे उहे तौर में ईंदा। जेका शइ तौर में ईंदी सा मख़लूक आहे, उहा अलाह जी सिफ़त कोन्हे। तौर में अचनि पिया, घटा वधी उन्हनि जे अंदरि आहे, उहे हल्का थियनि था, ॻरा थियनि पिया,
माना इहो अमल बंदे जो आहे ऐं इहा मखलूक आहे, बंदे जो अमल मखलूक आहे, तंहिं करे उहो तौर में बि अचे पियो ऐं उनजो वज़न बि घटि वधि थिए पियो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हिन आख़िरी बाब ज़रिए इहा सम्झाणी बि ॾिनी त क़िरात ऐं क़ुरान जे अंदरि फ़र्क़ु आहे, मक़रू जे अंदरि फ़र्क़ु आहे, तिलावत ऐं मतलू जे अंदरि फ़र्क़ु आहे। अहिड़ीअ तरह सां हिन बाब जे अंदरि इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह मीज़ान या वज़न अमाल जो सबूत पेश कयो आहे। अहिड़ीअ तरह इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हिन बाब जे ज़रिए इहो ॿुधाइणु चाहे थो त जीअं क़यामत जे ॾींहुं हिकिड़ी मीज़ान लॻणी आहे, तराज़ू जेका आहे क़यामत जी लॻंदी, उन तराज़ू जे अंदरि अलाह ताला सलाहियत रखी आहे ऐं उहा सलाहियत कहिड़ी आहे? जेकॾहिं अमल इख़लास वारो आहे, तौहीद वारो आहे, त इहा मीज़ान उनजो वज़न ॿुधाईंदी त हिन में वज़न कहिड़ो आहे, कहिड़ो न भारी अमल आहे। छो त हिन माण्हू वटि तौहीद आहे, हिन माण्हू वटि इख़लास आहे, तंहिं करे मीज़ान जेको आहे साइमी जेका आहे इहो वज़न ॿुधाईंदी। पर जेकॾहिं अमल में इख़लास कोन्हे या अक़ीदे में शिरक आहे त इहो मीज़ान उनजो वज़न कंदो ई कोन, माना हुन में तौर ज़ाहिर कोन कंदो, त हिन में को वज़न कोन्हे। अंदाज़ो लॻायो त मीज़ान जे अंदरि अलाह रब्बुल आलमीन सलाहियत रखी आहे जेको मीज़ान अलाह ताला क़यामत ॾींहुं रखंदो। पर दुनिया में हिकिड़ो मीज़ान आहे, इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह इहो ॿुधाइणु चाहे थो त दुनिया में बि को मीज़ान आहे ऐं उहो मीज़ान कहिड़ी शइ आहे? मुहम्मदुन फ़र्क़ुम बैन अन्नास, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि जे अंदरि फ़र्क़ु कंदड़ आहिनि। प्यारे पैगंबर जी हदीसूं दुनिया जे अंदरि मीज़ान आहिनि। ऐं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह सही बुखारी में जेके सभु सही हदीसूं गॾु कयूं आहिनि, आख़िर में मीज़ान मुतलक़ बाब करे इहो बि इशारो ॾियणु चाहे थो त पंहिंजा अमल पेश करियो सही बुखारी हदीसनि ते, जेके सभु हदीसूं सही आहिनि। जेकॾहिं हदीसनि सां तव्हांजे अमल जी मुआफ़क़त थी वञे त पोइ बहितर, पर जेके हदीसनि सां तव्हांजे अमल जी मुआफ़क़त न थिए त पोइ उन अमल खे छॾे ॾियो। सही अमल उहो ई आहे जेको प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसनि जी रोशनी में तव्हांखे मिलंदो। इहो सबक़ बि हिन किताब जेको बाब आहे आख़िरी, इन मज़ा असांखे मिले थो। हीउ जेको आख़िरी बाब आहे इन मज़ा असांखे तौहीद जो सबक़ मिले थो। सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम, इन जे अंदरि तौहीद ऐं तौहीद नालो नफ़ी ऐं इस्बात जो। तौहीद नालो महज़ इस्बात जो कोन्हे जो माण्हू चवे ऐं अलाह खे मञां थो, अलाह अकेलो पैदा कंदड़ आहे, अकेले अलाह जी इबादत करियां थो। तौहीद नालो नफ़ी ऐं इस्बात जो आहे। तौहीद मुकमल तॾहिं थींदी जॾहिं तव्हां इस्बात बि कंदा नफ़ी बि कंदा, बल्कि नफ़ी पहिरीं आहे, इनकार अॻ में करिणो आहे। ला इलाहा इल्लल्लाह, इनकार अॻ में आहे, को मबूद न आहे इल्लल्लाह, इस्बात बाद में आहे। सुबहान अल्लाह व बिहम्दिही जे अंदरि नफ़ी आहे, माना अल्लाह पाक आहे, शरीक खां पाक आहे, इनकार आहे। सुबहान अल्लाहिल अज़ीम जे अंदरि इस्बात आहे। त माना हिन बाब जे अंदरि जेका हदीस इमाम साहिब आंदी उन मज़ा असांखे इहो तौहीद जो मसइलो मिले पियो, सिफ़ात जो मसइलो मिले पियो। हबीबतान इला रहमान, अलाह ताला जी सिफ़त रहमत वारी सिफ़त आहे जंहिंजो सबूत असांखे हिन हदीस मज़ा मिली रहियो आहे। अहिड़ीअ तरह सां हिन हदीस मज़ा असांखे जेको सबक़ मिले पियो, इल्मी ॻाल्हि मिले पई, उहो हीअ आहे त ज़िक्र जी तमामु वॾी अहमियत आहे। अलाह ताला वटि ज़िक्र जी तमामु वॾी अहमियत आहे। गॾोगॾु हीअ जेका आख़िरी हदीस आहे इहा असांखे आख़िरत जो फ़िक्र बि ॾियारे थी त जेकॾहिं चाहियो था त क़यामत जे ॾींहुं असांजी अलाह ताला सां मुलाक़ात थिए त असां कामयाब थी वञूं, त पोइ तव्हां नेक अमल अख़्तियार कयो, अक़ीदत तौहीद तव्हां वटि हुजे ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तव्हां सचा ताबेदार हुजो, त पोइ तव्हांजे अमल में वज़न थी वेंदो ऐं तव्हीं कामयाब थी वेंदा। पर जेकॾहिं तव्हां दुनिया में सुस्त वेठा, अक़ीदे जो फ़िक्र न कयो, इत्तिबा सुन्नत जो लिहाज़ न रखियो, त पोइ फैल वञी सघो था। माना आख़िर जो फ़िक्र बि असांखे हीअ बाब हीअ हदीस ॾियारे थी। अहिड़ीअ तरह सां असां ॾिसंदासीं त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जेका हदीस आंदी आहे उन हदीस जे अंदरि सनद में जेके रावी आहिनि उहे केतिरा रावी आहिनि? टोटल 5 रावी आहिनि। केतिरा रावी आहिनि? टोटल 5 रावी आहिनि। हिन हदीस जे क़िस्म खे खुमासी चइबो आहे। माना खुमासी उहा हदीस आहे जंहिं हदीस जे अंदरि इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खां अल्लाह जे प्यारे पैगंबर ताईं विच में 5 रावी हुजनि। माना इहा आख़िरी हदीस जेका आहे इहा खुमासी आहे। हिन जॻह ते रुकिजी करे इहा वज़ाहत कंदो हलंदुसि त उहा हदीस जंहिंमें घटि खां घटि रावी आहिनि, जेका आली सनद आहे उहा कहिड़ी बुखारी जे अंदरि? जंहिंमें 3 रावी हूंदा आहिनि। माना इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खां वठी करे अल्लाह जे प्यारे पैगंबर ताईं जंहिं हदीस में 3 रावी आहिनि उनखे सुलासियात चइबो आहे, सुलासी हदीस चइबो आहे। ऐं अहिड़ियूं हदीसूं सही बुखारी में टोटल 22 केतिरियूं आहिनि? टोटल 22 आहिनि, जिन में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खां वठी करे अल्लाह जे प्यारे पैगंबर ताईं सिर्फ़ु 3 रावी आहिनि। ऐं हीअ हदीस खुमासी आहे। उनखां अलावा
उहा हदीस जंहिंमें वधि खां वधि रावी आहिनि। इमाम बुखारी जी सही बुखारी में हदीस आंदी वधि खां वधि रावी केतिरा आहिनि? उहे 9 रावी, जंहिंखे तुसाई चइबो आहे, माना 9 रावी इमाम बुखारी रहमतुल्लाह वठी करे अल्लाह जे प्यारे पैगंबर ताईं इहा हदीस जेका आहे किताबुल फितन में इमाम बुखारी रहमतुल्लाह आंदी आहे, जंहिंजे अंदरि याजूज ऐं माजूज जो ज़िक्र आहे। इहा जेका हदीस आहे इहा तुसाई आहे, माना इमाम बुखारी रहमतुल्लाह खां वठी करे अल्लाह जे प्यारे पैगंबर ताईं 9 रावी। हाणे अचूं था रावियनि जे नालनि ते। इमाम बुखारी रहमतुल्लाह जो जेको हिन हदीस उस्ताद आहे, नालो उन्हनि जो अहमद बिन इश्काब आहे। अहमद बिन इश्काब जेको आहे मुहद्दिस, ई मिस्र जो आहे। किथे जो आहे? मिस्र जो आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह जी अहमद बिन इश्काब सां मुलाक़ात थी सन 217 हिजरी जे अंदरि। उन टाइम ते इमाम बुखारी रहमतुल्लाह जी जेका उमिरि हुई उहा 23 साल हुई, माना 23 साल जो नौजवान जेको हदीस जी तलाश में फारिस खां निकितो आहे, मिस्र पहुतो आहे। अंदाज़ो लॻायो त इमाम बुखारी रहमतुल्लाह हदीसनि खे गॾु करण लाइ केॾी वॾी महिनत कई आहे। अॼु असांजो नौजवान हदीस जो इल्मु हासिल करण जे लाइ पंहिंजो घर छॾण लाइ तयारु कोन्हे। वेझे फ़ासिले ते मदरसो मौजूदु आहे, हदीस जा उस्ताद मौजूदु आहिनि, पर पंहिंजो घर छॾण लाइ तयारु कोन्हे। इमाम बुखारी रहमतुल्लाह 23 साल जी उमिरि में फारिस खां निकितो आहे, मिस्र पहुतो आहे। सिर्फ़ु मिस्र न, दुनिया जहान जा इलाइक़ा घुमी करे प्यारे पैगंबर जी हदीसूं गॾु करे थो। इन मां ख़बर पवे थी त इमाम बुखारी रहमतुल्लाह इहे हदीसूं गॾु करण लाइ केॾा वॾा सफ़र कया, केॾी वॾी महिनत कयईं। हीउ उस्ताद अहमद बिन इश्काब आहे, जंहिंसां आख़िर में मुलाक़ात थी ऐं सन 218 हिजरी जे अंदरि अहमद बिन इश्काब जी वफ़ात थी आहे। माना आख़िरी मुलाक़ात थी। आख़िरी मुलाक़ात में जेका उस्ताद खां हदीस मिली उहा बिल्कुलु किताब जे आख़िर में ॾिनई। तंहिं करे असांखे गौर करणु खपे त इमाम बुखारी जेको उस्ताद आहे अहमद बिन इश्काब, उनजी हदीस आख़िर में छाजे करे आंदई? ॿिए नंबर ते इमाम अहमद बिन इश्काब जेको उस्ताद आहे उहो मोहम्मद बिन फुज़ैल आहे। मोहम्मद बिन फुज़ैल कूफी रावी आहे, माना कूफे जो आहे। मोहम्मद बिन फुज़ैल अज़बी करे छॾियो वेंदो आहे। मोहम्मद बिन फुज़ैल जेको आहे पंहिंजे तबिके में अकेलो रावी आहे, माना इन हदीस खे उन ई तबिके में नक़ल करण वारो सिर्फ़ु मोहम्मद बिन फुज़ैल आहे, ॿियो केर बि कोन्हे। ईअं मोहम्मद बिन फुज़ैल जॾहिं अॻियां हदीस वठे थो पंहिंजे उस्ताद खां, जंहिंजो नालो उमारा बिन काका आहे, उहो अकेलो आहे। उमारा बिन काका जंहिं उस्ताद खां हदीस वठे थो अबू ज़ुरा, उहो अकेलो आहे। अबू ज़ुरा जंहिं उस्ताद खां हदीस नक़ल करे थो अबू हुरैरा, उहो अकेलो आहे सनद जे अंदरि, जंहिंखे इल्म हदीस में ग़राबत सरबो आहे। जंहिंमां मालूम थियो त इमाम बुखारी रहमतुल्लाह जेका आख़िरी हदीस आंदी आहे उहा हदीस ग़रीब आहे, माना सनद जे केतिरनि तबक़नि जे अंदरि रावी अकेलो आहे। रावी 2 या 3 कोन्हनि, बल्कि केतिरनि तबक़नि में रावी अकेलो आहे। हिकु त हिन में सबक़ु इहा आहे त इमाम बुखारी रहमतुल्लाह इहो ॿुधाइणु चाहे थो त ग़रीब हुज्जत आहे, ख़बर वाहिद हुज्जत आहे। को माण्हू कंहिं हदीस खे ख़बर वाहिद चई करे छॾे नथो सघे, बल्कि ख़बर वाहिद हुज्जत आहे। ख़बर वाहिद जो अदना क़िस्म ग़रीब आहे। जॾहिं ग़रीब हुज्जत आहे त अज़ीज़ ऐं मशहूर बिल औला हुज्जत आहे। हिते ॿियो सबक़ु आहे, उहो सबक़ु हीअ आहे त इमाम बुखारी रहमतुल्लाह ग़रीब जी हदीस आणे करे तवजो ॾियणु चाहे थो त असां तव्हां सभिनि खे ग़रीब थी करे ज़िंदगी बसर करणु घुरिजे। ग़रीब उहो असां वरी सिंधी ग़रीब न, असां चवंदो ग़रीब थी मिसकीन थी ज़िंदगी गुज़ारणी आहे, बल्कि ग़रीब अरबी जो लफ़्ज़ आहे। ग़रीब जी माना अकेलो, ग़रीबी माना छा आहे? अकेलो। जहिड़ी तरह सही मुस्लिम जी हदीस आहे बदल इस्लाम ग़रीबा व सयऊदु कमा बदा फतूबा लिल ग़ुरबा। इस्लाम ग़रीब अजनबी अकेलो थी करे शुरू थियो। जॾहिं शुरू इस्लाम आयो, नाज़िल थियो अलाह जी तरफ़ खां क़ुर हदीस पेश कया विया माण्हुनि जे अॻियां, त ग़रीब अजनबी अनोखी ॻाल्हि हुई माण्हुनि जे अॻियां। ऐं आख़िरी ज़माने में दीन इस्लाम जूं ॻाल्हियूं अनोखियूं लॻंदियूं, ग़रीब माण्हू खे लॻंदियूं। पाण फरमायूं फतूबा लिल ग़ुरबा, जेके ग़रीब नवाज़ आहिनि, जेके उन ग़रीब अजनबी अनोखी शइ खे वठंदा, यादि कंदा, अमल कंदा, उन सां मुहबत कंदा, उन्हनि लाइ ख़ुशख़बरी आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह पहिरीं हदीस बि ग़रीब आंदी, ॿी हदीस बि ग़रीब आंदी। ॿुधाइणु इहो चाहीं त जेको माण्हू इन हदीस जे अंदरि जेका ख़ुशख़बरी आहे फतूबा लिल ग़ुरबा, उहा हासिलु करणु चाहे थो त उनखे घुरिजे त हीउ दीन जेको ग़रीब आहे, इन दीन खे अव्वल खां आख़िर ताईं मज़बूती सां वठे। पहिरीं हदीस बि ग़रीब आहे, आख़िरी हदीस बि ग़रीब आहे। फरमाई अव्वल खां आख़िर ताईं इहो जेको ग़रीब दीन आहे उनखे मज़बूती सां तव्हां वठंदा त पोइ ख़ुशख़बरी मिली वेंदी। फतूबा लिल ग़ुरबा। हीउ रावी मोहम्मद बिन फुज़ैल आहे, जेको पंहिंजे तबिके में अकेलो रावी आहे। तंहिं करे हीअ हदीस ग़रीब आहे, जंहिंजे बारे में मुख़्तसर वज़ाहत में तव्हांजे साम्हूं रखी।
टे नंबर ते जेको रावी आहे उहो उमारा बिन काका आहे। उमारा बिन काका बि कूफ़ी रावी आहे ऐं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह उमारा बिन काका खां हिते जेका हदीस नक़ल कई आहे उन में अन जो लफ़्ज़ आहे। ऐं तव्हांखे मालूम आहे, तव्हां इल्म वारा आहियो, त इमाम मुस्लिम रहमतुल्लाह अलैह मुक़दमा मुस्लिम जे अंदरि को बहस छेड़ियो आहे। उहो बहस इहा आहे त रावी ग़ैर मुदलस हुजे, रिवायत अन सां करे, त इमाम बुखारी जो शर्त इहा आहे त हिकु दफ़ो मुलाक़ात मिले। ॿिया कुझु उलमा मुहद्दिसीन आहिनि जेके चवनि था त रावी ग़ैर मुदलस हुजे, रिवायत अन सां करे, त हिकु दफ़ो मुलाक़ात शर्त कोन्हे, हम ज़मान हुजणु काफ़ी आहे। पर इमाम बुखारी जेको शर्त आहे उन में एहतियात ज़्यादा आहे। सवाल थो पैदा थिए त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जॾहिं उमार बिन काका खां इहा हदीस आंदी आहे, उन में अन जो लफ़्ज़ आहे, त छा उमार बिन काका जी पंहिंजे उस्ताद सां मुलाक़ात आहे? इमाम साहिब साबित कई आहे, जी साबित कई आहे। किताबुल ऐमान व नुज़ूर जे अंदरि इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह उमार बिन काका जी हदीस आणे थो, उन में हद सना जा लफ़्ज़ आहिनि, हद सना जा लफ़्ज़ आहिनि। सीगत हदीस दलालत करे थो लिका ऐं मुलाक़ात ते। तंहिं करे हिते असां हिन मसइले खे सम्झंदा हलूं त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह कमाल एहतियात ऐं कमाल अमानदारी सां अहादीस खे गॾु कयो। उन खां पोइ जेको उस्ताद आहे उहो अबू ज़ुरा आहे। अबू ज़ुरा जेको उस्ताद आहे, ही उहो रावी आहे जेको पंहिंजे ॾाॾे खां हदीसूं नक़ल कंदो आहे। कंहिंखां कंदो आहे? पंहिंजे ॾाॾे खां नक़ल कंदो आहे। तव्हां पढ़ंदा पिया हदीस जी किताबनि में, कॾहिं को रावी पुटु पंहिंजे पीउ खां नक़ल कंदो आहे, पोटो पंहिंजे ॾाॾे खां नक़ल कंदो आहे, धीउ पंहिंजे माउ खां नक़ल कंदी आहे। इन में नुक़्तो ही आहे त जेके मुहद्दिसीन हुया, जंहिंजो हदीस सां ताल्लुक़ हुयो, साहबा ताबेईन हुया, उहे पंहिंजे ख़ानदान में नसब में इल्मु रखंदा हुया ऐं पंहिंजे हेठियुनि खे इल्मु ॾींदा हुया। तंहिं करे असांखे खपे त असां पंहिंजे हेठियुनि खे, पुटनि पोटनि खे, औलाद खे, ख़ानदाननि खे अहले इल्मु बनाए वञूं। इहो ई सबबु आहे मुहद्दिसीन किताब लिखी छॾिया। हिकिड़ा किताब आहिनि रिवायतुल आबा अनिल अबना, हिकिड़ा किताब आहिनि रिवायतुल अबना अनिल आबा, हिकिड़ा किताब आहिनि रिवायतुल असागिर अनिल अकाबिर, नंढनि जो वॾनि खां हदीस नक़ल करणु। रिवायतुल अकाबिर अनिल असागिर, वॾनि जो नंढनि खां हदीस नक़ल करणु। अहिड़ीअ तरह सां हिकु किताब आहे रिवायत मन रवा अन अबीहि जद्दिही, माना उहे रावी सिर्फ़ु उन किताब जे अंदरि आहिनि जेके रावी पंहिंजे पीउ खां, पंहिंजे ॾाॾे खां नक़ल कनि था। अंदाज़ो लॻायो इल्म हदीस केॾो अज़ीम इल्मु आहे। जिन माण्हुनि वटि इल्म हदीस जी अहमियत आहे, उहे इल्म हदीस खे वरसे जी शिकिल में पंहिंजे औलाद खे ॾेई वेंदा आहिनि, पुटनि पोटनि खे ॾेई वेंदा आहिनि, ऐं उहे पुट पोटा पंहिंजे पीउ ॾाॾे खां नक़ल कंदा अचनि पिया। अॼु ताईं इहो सिलसिलो जारी आहे। त रावी अबू ज़ुरा जे इन अमल जे अंदरि असां लाइ वॾो सबूत आहे, असां लाइ वॾो सबक़ु आहे त असां हिन इल्म हदीस खे आम करियूं, पंहिंजे ख़ानदाननि में, पंहिंजे नसलनि में, पंहिंजे वेझनि जे अंदरि, परावनि जे अंदरि इल्म हदीस खे आम करे छॾियूं। आख़िरी रावी जेको आहे उहो आहे अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु। अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु जो जे नाले में इख़्तिलाफ़ आहे, पर मशहूर जेको कौल आहे उहो हीउ आहे त सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह जो नालो अब्दुल्लाह बिन सख़र आहे। अब्दुल्लाह बिन सख़र आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु दोस कबीले जी शाख अज़द सां ताल्लुक़ रखे थो। अज़द कबीलो, दोस वॾो कबीलो, उन जी शाख अज़द आहे, उन ई सां ताल्लुक़ सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला जो आहे। मुंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि आहे, इंशाअल्लाह कॾहिं टाइम मिलियो त सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह जे सीरत ते अलॻि सां दर्स ॾिबो। पर हिते तव्हांजे साम्हूं इहा वज़ाहत करणु चाहियां थो त सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला खे जेको इहो शरफ़ मिलियो इल्म हदीस जो, साहब जी सॼी जमात में जंहिं साहबी वटि ज़्यादा खां ज़्यादा हदीसूं आहिनि, उहो सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला आहे। उनजा टे वॾा सबब आहिनि। हिकु सबबु हीअ आहे, सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला खे शौक़ु तमामु ज़्यादा हो। माना शौक़ु जेको आहे उनजे करे माण्हू इल्मु हासिल करे वेंदो आहे। शौक़ु तमामु वधीक हो, उनजा दलाइल आहिनि, पर हिन वक़्तु मूं वटि टाइम कोन्हे। अबू हुरैरा अल्लाह ताला वटि हदीस सिखण जो, दीन सिखण जो शौक़ु तमामु ज़्यादा हो। पहिरियों सबबु आहे। ॿियो सबबु हीअ आहे त सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु कसीर सोहबा आहे, माना पंहिंजे उस्ताद सां ज़्यादा खां ज़्यादा सोहबत कंदड़। उहो शागिर्द हदीसूं ज़्यादा हासिल कंदो आहे, जेको उस्ताद सां सोहबत ज़्यादा इख़्तियार कंदो आहे। इहो ई सबबु आहे सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला जी सोहबत मुलाक़ात अल्लाह जे प्यारे पैगंबर सां तमामु घणी रही आहे। इहो ई सबबु आहे, असबाब में हिकु वॾो सबबु आहे जो कसीर सोहबा आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला वटि कसीर तादाद में हदीसनि जे हुजण जो हिकु वॾो सबबु हीअ आहे जो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ सैयदना अबू हुरैरा खे हासिल आहे। जे मशहूर हदीस आहे, पाण हुकुम ॾिनऊं चादर विछाए, पाण कुझु कलमात पढ़ियाऊं, पाण फरमायूं चादर पंहिंजे जिस्म ते लिपेटे छॾ। बाद में सैयदना अबू हुरैरा फरमाए थो मूंखे का ॻाल्हि विसरी कान।
हिते सनद जा 5 रावी ख़तम थिया। मुख़्तसर तारीफ़ूं तव्हांजे साम्हूं रखियो। अॻिते हलूं था त हिन हदीस जन जेके अल्फाज़ आहिनि उहे छा अल्फाज़ आहिनि। काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलिमतान हबीबतान इलर रहमान ख़फ़ीफ़तान अलल लिसान सक़ीलतान फिल मीज़ान सुबहानल्लाहि व बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम। पहिरीं ॻाल्हि आहे त असां तरकीब कंदासीं कलिमतान हबीबतान इलर रहमान ख़फ़ीफ़तान अलल लिसान सक़ीलतान फिल मीज़ान इला आख़िरिही। इन जी तरकीब छा आहे। जिन ते इल्म वारा आहिनि उहे सम्झनि था त अरबी जे अंदरि ग्रामर जी तरकीब जी नहव सरफ़ जी कहिड़ी वॾी अहमियत आहे। कलिमतान मौसूफ़ आहे, हबीबतान इलर रहमान पहिरीं सिफ़त आहे, ख़फ़ीफ़तान अलल लिसान ॿी सिफ़त आहे, सक़ीलतान फिल मीज़ान टीं सिफ़त आहे। मौसूफ़ पंहिंजे टिनी सिफ़तनि सां मिली ख़बर मुक़द्दम। सुबहानल्लाहि व बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम मुब्तदा मुअख़्ख़र। अरबी जे अंदरि जॾहिं ख़बर खे डिघो कयो वेंदो आहे त उनखां मक़सदु हीउ हूंदो आहे त ॿुधण वारे खे इंतज़ारु रहे। ॿुधण वारे खे छा रहे। इंतज़ारु रहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजी सिंधी ॿोली में बि ईअं आहे। तव्हां तारीफ़ कंदा वेंदा वेंदा पर नालो कोन वठंदा त इंतज़ारु नाले जो रहंदो आहे। त तारीफ़ थिए पई पर नालो अलाए कहिड़ो आहे, इहो केरु माण्हू आहे। त हिते तारीफ़ जारी आहे। ॿ हिकिड़ा कलमा आहिनि ऐं पाण फरमायूं अल्लाह खे प्यारा आहिनि। इंतज़ारु शदीद थी वियो। ख़बर न आहे कहिड़ा कलमा आहिनि। पाण फरमायूं ज़बान ते हल कहिड़ा आहिनि। ख़बर न आहे कहिड़ा कलमा आहिनि। पाण फरमायूं मीज़ान में ॻरा आहिनि। हीअ डिघी इबारत जेका आहे इहा ख़बर आहे। पाण ख़बर ॾेई रहिया आहिनि। ख़बर ॾेई रहिया आहिनि पर ख़बर कलमनि जे बारे में ॾेई रहिया आहिनि। कलमा कहिड़ा आहिनि आख़िर में फरमायूं जंहिं इंतज़ारु शदीद थी वियो, तवजो वधी वियो, पोइ फरमायूं सुबहानल्लाहि व बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम। हीअ जेका इबारत आहे हिन इबारत जे अंदरि सज मुस्ताज़ब आहे। माना जेको सज आहे उन इंतिहाई मिठाज पातो वञे थो। इन में बलागत इहा शइ मौजूदु आहे त हिन कलाम में सज हुजे, मिठाण हुजे त पोइ इहो कलाम जेको आहे कलाम जो सरदार बणिजी वेंदो आहे। चूंकि हीउ कलाम अलाह ताला जे प्यारे पैगम्बर जो आहे तंहिं करे कलाम जे अंदरि जेका बलागत आहे, जेका फ़साहत आहे, जेका सज मुस्ताज़ब आहे, इन कलाम खे ख़ूबसूरत बनाए छॾियो। कलिमतान हबीबतान इलर रहमान ख़फ़ीफ़तान अलल लिसान सक़ीलतान फिल मीज़ान। माना कलाम जे अंदरि ख़ूबसूरती पैदा थी वई। इनखे सज मुस्ताज़ब चइबो आहे। अल्लाह जे प्यारे पैगम्बर जे कलाम में जेका तव्हांखे ख़ूबसूरती नज़र अचे थी इन मज़ा तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। हिन कलाम जे अंदरि ॿिनि ज़िदनि खे पाण में मिलायो वियो आहे। ॿ ज़िद कहिड़ा आहिनि। ॿ अहिड़ा कलमा आहिनि जेके हल्का बि आहिनि ॻरा बि आहिनि। ज़िद थी वियो न। माना उहा शइ हल्की बि आहे, उहा शइ ग़रीब आहे। इन बलागत जे अंदरि इन खे अत्तिबाक चइबो आहे। माना ॿिनि ज़िदनि खे पाण में मिलाए छॾणु। हिते ॿिनि ज़िदनि खे पाण में मिलायो वियो आहे त ॿ अहिड़ा कलमा आहिनि जेके हल्का बि आहिनि, जेके ॻरा बि आहिनि। हल्का ज़बान ते आहिनि, ॻरा मीज़ान में। इन मज़ा ख़बर पवे थी त अल्लाह ताला जी रहमत मुस्लमान लाइ तमामु वसी आहे। इहो अल्लाह ताला रहमत जो सबूत आहे त हिकिड़ी शइ जेका ज़बान ते हल्कड़ी आहे, आसान आहे, पर जो वज़न तमामु घणो आहे। हबीबतान इलर रहमान, अल्लाह जी रहमत तमामु वसी आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन उहा शइ, उहो ज़िक्र, उहो अमल जेको तमामु आसान आहे पर उहो मीज़ान में अल्लाह जो वज़न तमामु ॻरो ऐं घणो रखी छॾियो आहे। इहो अल्लाह ताला जे रहमत जो वॾो सबूत आहे। कलिमात तस्बीह आख़िर में सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम। इहे उहे कलमात आहिनि जिन जी अज़मत तमामु वॾी आहे। आउं तव्हांजे साम्हूं चंद मिसाल रखी पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि त इहे तस्बीह जा कलिमात आहिनि। इन जी अहमियत केॾी वॾी आहे। पहिरीं नंबर ते तव्हां क़ुर पढ़ो, केतिरियूं सूरतूं जिन जी शुरूआति छा सां आहे, यो सब्बिहु लिल्लाहि सां आहे। यो सब्बिहु सां, सब्बह सां केतिरियुनि सूरतनि जी शुरूआति आहे। माना तस्बीह अल्लाह खे पसंदि आहे। क़ुर करीम जूं बेशुमार सूरतूं आहिनि जिन जी शुरूआति सुबहान अल्लाह सां आहे। इहो दलील आहे त सुबहान अल्लाह अज़ीम कलमो आहे। अहिड़ीअ तरह सां सुबहान अल्लाह अज़ीम कलमो आहे। अल्लाह जी तस्वीर बयानु करणु, पाकाई बयानु करणु अज़ीम कलमो आहे। जो जॾहिं सैयदना मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां सवाल कयो, ऐं मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे भाउ हारून खे नबूअत ॾे, मुंहिंजे भाउ हारून खे नबूअत ॾे। उन मौक़े ते चयईं कै नो सब्बिहक कसीरा, मुंहिंजे भाउ हारून खे नबूअत छो ॾे, तां त असां ॿई गॾिजी करे तुंहिंजी वधीक तस्वीर बयानु करियूं। तंहिं करे हिते रुकिजी करे आउं इहो अर्ज़ु कंदुसि पंहिंजे उस्तादनि शागिर्दनि खे त पाण गॾिजी करे अलाह जी तस्वीर बयानु करियूं, अलाह जो दीन अॻियां पहुचायूं। असां में कुवत ताक़त अची वञे तां त असां अलाह ताला जी गॾिजी करे वधि खां वधि तस्वीर बयानु कयूं, अलाह जो ज़िक्र कयूं ऐं अलाह जो पैगाम दुनिया ताईं पहुचायूं।
तस्बीह जी इहा अहमियत आहे जो सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम खे पोढ़पुण जे अंदरि जॾहिं पुट जी ख़ुशख़बरी मिली त पंहिंजे क़ौम वारनि खे जेका नसीहत कई तलक़ीन कई उहा तस्बीह जी आहे। क़ुर जा अल्फाज़ आहिनि फ़अौहा इलैहिम अन सब्बिहू बुकरतम व अशिया। जॾहिं एॾी वॾी ख़ुशख़बरी मिली तॾहिं क़ौम वारनि खे चई सुबुह शाम अलाह जी तस्बीह पढ़ो। जंहिं महिल ख़बर पई त जॾहिं वॾी ख़ुशी मिले इंसान खे घुरिजे अल्लाह ताला जी तस्बीह बयानु करे। आख़िरी ॻाल्हि हीअ आहे त जेकॾहिं इंसान मुसीबत में फासी पवे परेशानी में अची वञे त उनजो हल तस्बीह जे अंदरि। जॾहिं इंसान परेशान थी पियो मुसीबत में अची वियो आहे त उनजो हल कहिड़ी शइ में आहे? अल्लाह जी तस्बीह में आहे। सैयदना यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में पहुतो ऐं उते कहिड़ो कमु कयईं? अल्लाह ताला जी तस्बीह बयानु कयईं ऐं फरमाईं क़ुर करीम में अल्लाह ताला फरमायो फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिस फी बत्निही इला यौम युबअसून। जेकॾहिं यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में असांजी तस्बीह बयानु न करे हा त क़यामत जे ॾींहं ताईं मच्छी जे पेट में रहे हा। या तस्बीह जी अज़मत आहे। असांखे बि घुरिजे त असां परेशान थी पऊं मुसीबत में फासी पऊं त अल्लाह खे यादि करियूं तस्बीह बयानु करियूं। त चंद सबक़ मूं तव्हांजे साम्हूं रखिया नमूना रखिया तव्हांजे साम्हूं त इमाम बुखारी रहमतुल्लाह